नाज़रीन, हैदराबाद सेंट्रल जेल जे कैदियुनि बि तकरारी केनालनि खिलाफ एहतजाज कयो आहे। तफ़सील ॾियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहे तव्हां वटि? जी हाँ, बिल्कुल। तकरारी केनाल मंसूबे वारे मामले ते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। हर मकतब फ़िक्र जो माण्हू मुख़्तलिफ़ रुखनि सां एहतजाज करे पियो। जॾहिं त सेंट्रल जेल हैदराबाद जे 6 कैदी नौजवाननि पारां केनालनि मंसूबे ख़िलाफ़ 100 कलाकनि जी बुख हड़ताल शुरू करे छॾी आहे। जंहिंजो सेंट्रल जेल हैदराबाद में कैदी नौजवान ज़ाहिद चनो, राजा अदनान बुलो, सजाद चनो, शाहिद सुमर 6 कैदियुनि अॼु खां वठी केनाल मंसूबे ख़िलाफ़ 100 कलाकनि वारी जेका बुख हड़ताल आहे उहा शुरू करे छॾी आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ जेके बैरकुनि में जेके 4 कैदी शामिल आहिनि उन्हनि तरफ़ां जेल इंतज़ाम खां भतो वठण खां बि इनकार कयो आहे। जॾहिं त अॼु हाज़िरी ते आयल कैदी नौजवान ज़ाहिद चने सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त जेसिताईं केनाल मंसूबो वापसि न वरितो वेंदो उन्हनि जो एहतजाज जारी रहंदो। जॾहिं त हुननि जो जेको एहतजाज आहे उहो जेल इंतज़ामिया न पर तकरारी केनाल वारे मंसूबे ख़िलाफ़ आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त न रुॻो हैदराबाद पर सॼी सिंध में हर मकतब फ़क़्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू केनाल मंसूबे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। जॾहिं त हुनजे एहतजाज जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। अॼु सेंट्रल जेल हैदराबाद में बि 6 कैदियुनि 100 कलाकनि वारी जेका हड़ताल आहे उहा शुरू करे छॾी आहे। अब्दुल रसूल, तव्हांजी महिरबानी।